बगदाद के मैं ईद की दी ते पूरे शहर च जश्न मना के कोई कैदी मर गए कैद दे विच तकलीफां दो कोई कैदी मर गए कैद दे विच तकलीफां दो तंग तंग आग कल पुल बगदाद ते गिन वैसे ते मजदूर जनाला जागे हरामी जदो जदो दिल आखे कर दफन छोड़े बेवतन नो कफन होगा बिस्मिल्लाह क्या जदो दिल आखे कर दफन छोड़े बेवतन नो कफन होगा बिस्मिल्लाह क्या हो तो बदन वाल सलवार हो जदो दिल आखे कर दफन छोड़े बेवतन नो कफन होका मिलता रहना है जमरान को जवाना हो सुबह की नमाज का बाद होका मिलता रहना है नौकर बाबा अल करवा बगदाद दे के मईद की दी ते पूरे शहर च जश्न मनागे और कोई कैदी मर गए कैद दे विच तकलीफां दो अल्लाह मां हुसैन राजी 14 साल रखूं की हालत में कैद गुजारे अजीज जी राजी मां बिस्मिल्लाह क्या मां ने इमाम जब साहिब पढ़वा जे 14 साल रखूं की हालत में कैद गुजारी है जनान बबर लोगों जवारा जिंदान छोड़ो गरीब सिद्धा पे थे तशीखा जिस्मों में अल्लाह मान नबी चे बाबा शायर साईं गदार सिंह शाह साईं पढ़ंदो हो इन इमाम के जिंदान ॾाढो ॾुखियो 24 रजब जी शाम पंजवीं जी रात दारो जदमान तो इमाम घिटिया में हरा रही है जब से लगे जो के इंतजार ठीक है एक लोग शख्स गुजरे हो जना नालो अयूब मुझे मौला नालो खलील अयूब बगदाद जो कैदी तो सदई ओ मां बिस्मिल्लाह क्या अयूब करे सजे गद से करे खबे जदों मुझे इते कोई वाकिफ त कोने दिखाई जिंदान जे पासे एकड़ो जिस्म आज तो मतो अच्छी चादरा पांच पान के जदों कैदी उदार गरीब लगे तो कुछ खपे तने तो सदे मुझे मौला फरमाए सोचना मता गुनाहगार थे कुछ तो के दई छड़िया हुसैन मदा खान जवान साहब हुसैन ने सजदे जो कसम जिंदान दे वे जो आयो ही आंगुर खड़ी थे तो हर कोई तो के कैदी सदे मां न सदी दो चाहे तो छोड़ तो सदे दुनिया कैदी दी सदे चाहे तो मैं शरीफन जो मुरीद चेदन के जो मुरीद जद मदीने वाले सैयद जो मुरीद चेद मुझे खास सरदार इमाम मूसा काज़िम मां के यहूदी जे बाग में नौकर होया मुके मौला मूसा काज़िम आजाद करायो मूसा काज़िम दुआ कई अयूब तुम्हारे वजह वडो ताबिर थीने अज मरदा जे बाबे जे जुती जे सदके वडो नवाब और मां बिस्मिल्लाह अजकल मदीने वयो मां 70 साल में 70 साल छो न वयो
चए तो अॻे जेको मुंहिंजो ख़ुश थींदो उहो मां खणी वेंदो तिजारत मुझे नौकर कंदा पूरे मसाइब में दुखियो जुमलो है हाने 70 साल खूब समझा नौकर खणी वेंदा आहिनि लाखर साहिब चए तो हाने मां पाण तिजारत शुरू कई आहे चए तो इहो मक़सद न आहे त मां घणो कमाया चए तो पोइ छो तिजारत शुरू कई अथई चए तो मां ॿुधो आहे मुंहिंजो मुल्क मौला काथे क़ैदी बणिजी वियो तिजारत जे बहाने ॻोल्हींदो त मथां काथे रज़ा जो बाबो लभी तुझे इमाम की निशानी कहिड़ी आहे चए त मौला जॾहिं चेहरे जा वार मथे कंदो त नूर न लिखंदो हो इमाम वार मथे कया नूर जी लाइट वधी अयूब पेरनि ते किरी चए त तॾहिं ॿुधाईंदे जॾहिं नौकर मरी वेंदे चए त ॾसे छो न दो जो रज़ा जो बाबा चए त ॾसे छो न दो जो 14 सालनि जो क़ैदी नौकरान आवाज दसे जो न दो जो रज़ा जो बाबा चए तो हा अयूब वो गरीब मायो हिन मातमी का भी आखिरी नहीं थोड़ा सर तक खड़ो सर के हुसैन बाबा नवीन नौकरान तेरन दे गिरी चए तो दसे जो न दो जो तू रज़ा जो बाबा और सदके वञा चए तो हा अयूब वो गरीब सैयद माया तुझो मुर्शिद माया तेरे निकरी जदो अगे घर पे वञा हाणे घर न वेंदो तुझी ज़मानत तो कराया जेतिरा पैसा लगा भरण जे लाइ तयार ज़मानत तो कराया घर वञा पीउ दरवाज़े ते ठगरी पियो सैयद तुझे ज़मानत जी ज़रूरत न मुझे रिहाई जा कागज़ बणिजी बिस्मिल्लाह क्या सैयद चए तो सुभाणे 25 जो मुझी कैद आज़ाद थी वेंदी चए तो मौला मां की अचा सैयद चए तो रात आराम कजा ॾींहं जो खुले भगदाव जचजा चए तो मौला ज़माने जो नवाज जंहिंजी कैद छुटंदी आहे हुन सां पुट बि मिलण ईंदा आहिनि धीअरूं बि मिलण ईंदियूं आहिनि खड़ा पुट ईंदई जंहिंजा अमामा वठी अचो घणियूं धीअरूं ईंदई जंहिंजा बुरका वठी अचो गई कफन वठी तोखे इमाम मिलंदो कंहिं परदेसीअ जो कफन थी पवंदो इंतहाई मौला हुसैन ताज बच्चन जी हयाती करे सोनो मसाइब खान मौला जमला खान मौला यो हुसैन जे जिक्र जो कसमा पंजवीं रात इन जंगल जी बुजुर्ग दादा रखो किबला से याद से इमाम जो बबू नव जवान मोमिन के दिल ते खजर हली है सैयद दरबार 14 साल में कुछ न गुजरो सैयद दरबार के पीण लाए गरम पानी दी दो मां चुप करे पींदो अगलो लफ्ज लिखियो हुसैन गवाए न सैयद जदो कदे खाधो ॾींदो कदे ॼण भुलिजी वेंदो मां बुख ते ॾींदो मां तो कदे कुझु न घुरियो अॼु ज़िंदान जो दर खोल कैदी कारे ने घर अल्लाह कैदी तुझो घर आहे सैयद जदो अल्लाह मान कर मुंहिंजो उहो घर आहे जिते नबी रुकिजी वेंदो चए तो घर वञी छा कॾहिं धीअनि सां मिली अचां पुटनि सां मिली अचां लमा भुलियो न मां थकियो चलो कैदी तुझी औलाद आहे सैयद जदो ताना न दे अल्लाह धीअर रोण भी पुट चए तो कहिड़ी मजबूरी तई जो हिकु बि पुट मिलण न आयो तई सैयद जदो ताना न दे मुंहिंजा 12 पुट मथ नथो हलियो सैयद जदो नमाज़ आया न धीअर भेण न मिलिया सैयद जब मां तहांजो कैदी न आयो असां तो ने रज़ा जो कैदी आहियूं सैयद अल्लाहु अकबर ज़हरा जे धीअ जा मुखानी आ ज़मीर पेरनि किरी पिया जब
हरामी ज़हर ॾारायो रज़ा जो बाबो दुनिया छॾे